भलीकारा उन्हनि महिरबाननि खे जिन हाणे सुबुह महिरान प्रोग्राम ॿुधणु शुरू कयो आहे। कुझु इतलाह ऐं ऐलान असांजे साम्हूं आहिनि। सिंध यूनिवर्सिटी ऐलान कयो आहे त एसोसिएट डिग्री प्रोग्राम जे लाइ इम्तिहानी फॉर्म जमा कराइण जी तारीख़ में 3 जुलाई ताईं वाध कई वई आहे। हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे हिकु ऐलान मूजिबि शहर खे साफ़ सुथरो रखण जे लाइ हफ़्ते जी सफ़ाई वारी मुहिम जो सुभाणे आख़िरी ॾींहुं आहे ऐं सिंध जे सिहत वारे खाते माण्हुनि खे हिदायत कई आहे त कोरोना जी वायरस खां बचण जे लाइ वेझे मर्कज़ सां राब्तो करे वैक्सीन लॻाराइनि। इहो आहे इतलाह ऐं ऐलान जेके ख़बरुनि वारे शोबे असां लाइ ॾियारे मोकिलिया। लतीफ़ सरकार उहो आलमी प्रचारक आहे जंहिंजे पैगाम में इंसानियत समेत ज़िंदगी गुज़ारण जो सलीक़ो बि शामिल आहे। दोस्तो, रेडियो पाकिस्तान हैदराबाद खे इहो एज़ाज़ हासिलु आहे जो हुन लतीफ़ सरकार जे समूरे कलाम खे तहत लफ़्ज़ जी सूरत में रिकॉर्ड कयो आहे ऐं असीं ॿुधाईंदा आहियूं हर रोज़ अव्हांखे सैयद सालेह मोहम्मद शाह जो आवाज़। खाए न खटण हार चंदन जा चूबा करे, अगर ओॾो न वञे सिर खंड लहे नसार, लाणे जी लग़ार मयो मतारो कयो, चांगा चंदन न चरे मया पिए न बोक, चांगा चंदन न चरे मया पिए न बोक, अगर ओॾो न वञे थुकियो छॾे थोक, लाणी विचा लोक तो कहिड़े अगर आवड़ी, जियां कोड़ बकाठियूं 5 लखें पाव, जियां कोड़ बकाठियूं 5 लखें पाव, मयो तंहिं मागाव ॾीहाणी ॾार चरे, जियां कोड़ बकाठियूं 5 लखें पन, तियां छाणे छुगियूं मये रतो मन, तंहिं वल संदो पन कूमाणू कोड़ लहे, तंहिं वल संदो पन कूमाणू कोड़ लहे, लख लाखियूं करहो कोड़ी ॾेई गिधोम, अङण सूंहं थियोम मुल महांगो मचो, लख लाखियूं करहो कोड़ी ॾेई छोड़, इहा सट सैयद जे ये तेहीअ जोड़, तुर तुरसाणे तोड़ जो पलाणियो त पिरीअ मिड़े। लफ़्ज़नि जी हुरमत खां वठी झुकी पियल नमस्कारी ऐं इनकारी जे महबूब अदाउनि जी गुलकारियूं ॿुधाइनि थियूं त गुल बाटीअ खां बि अॻे बेमुदा बहिलाड़ा थी वेंदा आहिनि। तख़्ल जी तारीख़ भरी पई आहे। दोस्तो, ज़िंदगी हथ तिरीअ ते रखी जींदड़ माण्हू इहो कतई बि नाहे न ॾिसंदा त सैं सिज उलही छो विया। हे महबूब लफ़्ज़नि जी महबूब जी ॻाल्हि आहे। दोस्तो, कॾहिं अमीं था करियो, कॾहिं असीं था करियूं। नींहुं लॻो निंड फिटी में तर वधी सिखला, हाणे लोकों करे लिख मुलाज़िम मिलियो बेवफा आहे ज़मानू लऊं किथे लायो मना, बेवफा आहे ज़मानू लऊं किथे लायो मना, इश्क जे आड़ाह में, इश्क जे आड़ाह में हिकु फेर बि पायो मना, बेवफा आहे ज़मानू लऊं किथे लायो मना, बेवफा आहे
बेवफा आए ज़मानू नो किते लायो मना बेवफा आए ज़मानू नो किते लायो दिल बरसंदे डरते अला दिल बरसंदे डरते तू यार दुखा सिर वडे सुरंदो करे तिन सां तारूं मिलाए एसी वेठो यार वजाए मन मान सुञाणी ॾे सुतरी दम बदम ताहूं कयूं दर्द मां दर दोस्त जे दम बदम ताहूं कयूं दर्द मां दर दोस्त जे दाद नाहे दाह जो दाद नाहे दाह जो दिल पर अॻियां दाहियो मथां बेवफा आए ज़मानू नो किते लायो मथां बेवफा आए ज़मानू नो किते लायो हुस्न वारन जे हुस्न ते मुर्तज़ा जी मोहजी हुस्न वारन जे हुस्न ते मुर्तज़ा जी मोहजी नैण नारानी में नैण नारानी में वाटुन मथे वायो मथां बेवफा आए ज़मानू नो किते लायो मथां बेवफा आए ज़मानू नो किते लायो मथां इश्क जे आड़ा में इश्क जे आड़ा में हिकु पेर भी पायो मथां बेवफा आए ज़मानू नो किते लायो मथां बेवफा आए ज़मानू नो किते लायो FFC लाया नीम की खूबियों से भरपूर सोना यूरिया नीम कोटेड। नीम के तेल की यूरिया खाद पर बारीक तह से नाइट्रोजन की दस्तियाबी में इजाफा होता है और इसमें मौजूद कीमियाई मुरक्कबात मुख्तलिफ कीड़ों के खिलाफ इजाफी तहफ़्फ़ुज़ भी फराहम करते हैं। यूरिया की ज्यादा देर तक जमीन में दस्तियाबी की वजह से नाइट्रोजन के हुसूल में इजाफा होता है और फसलों की बेहतर पैदावार आती है और न सिर्फ दीमक समेत मुख्तलिफ कीड़ों से तहफ़्फ़ुज़ फराहम करता है बल्कि स्टोरेज के दौरान खाद ढेले बनने से भी महफूज रहती है। सोना यूरिया नीम कोटेड FFC के तमाम डीलरों से दस्तियाब। निखरी सुबह में जब मेहनती है हमारी मिट्टी से खुशबू आती है। जिद्दत, मयार और तहकीक से बनी FFC की बेहतरीन क्वालिटी खादें सोना यूरिया, सोना DAP और SOP, हर खेत लगे सोना। FFC लाया नीम की खूबियों से भरपूर सोना यूरिया नीम कोटेड। नीम के तेल की यूरिया खाद पर बारीक तह से नाइट्रोजन की दस्तियाबी में इजाफा होता है और इसमें मौजूद कीमियाई मुरक्कबात मुख्तलिफ कीड़ों के खिलाफ इजाफी तहफ़्फ़ुज़ भी फराहम करते हैं। यूरिया की ज्यादा देर तक जमीन में दस्तियाबी की वजह से नाइट्रोजन के हुसूल में इजाफा होता है और फसलों की बेहतर पैदावार आती है और न सिर्फ दीमक समेत मुख्तलिफ कीड़ों से तहफ़्फ़ुज़ फराहम करता है बल्कि स्टोरेज के दौरान यूरिया नीम कोटेड FFC के तमाम डीलरों से दस्तियाब। सिंध जी सभा जड़ी साह सीबांदड़ हिननि घड़ियुनि में हीअ सुबह मेरान मीडियम वेव जी क़दर 8 किलोहर्ट्ज़ जी फ्रीक्वेंसी आधार असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं रेडियो पाकिस्तान हैदराबाद स्टूडियो नंबर 13 में।
जाजक जूनागढ़ में को अताई आयो, जाजक जूनागढ़ में को अताई आयो, कामिल कढी केनरो वेही वॼायो, चारण थे चाहियो त मारी आहे मंगणो। मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो त वञ, नाज़मा नज़रूं खणी, नाज़मा नज़रूं खणी नाज़िक निहारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो। जलवे लाए जानी जापे दिलड़ी जले, तुझे जलवे लाए जान जापे दिलड़ी जले, सा दुखी दिल दिल रुबा, सा दुखी दिल दिल रुबा दिलदार ठारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो। नाज़मा नज़रूं खणी, नाज़मा नज़रूं खणी नाज़िक निहारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो। विसारियो कोन हरगिज़ हिक घड़ी तोखे हुज़ूर, मूं विसारियो कोन हरगिज़ हिक घड़ी तोखे हुज़ूर, तूं कॾहिं मुर्की मिठा, तूं कॾहिं मुर्की मिठा साईं संभारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो। नाज़मा नज़रूं खणी, नाज़मा नज़रूं खणी नाज़िक निहारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो। मुर्तज़ा के इश्क मोहब्बत में करे मिठड़ा मरीज़, मुर्तज़ा के इश्क मोहब्बत में करे मिठड़ा मरीज़, जे नथो जारी भला, जे नथो जारी भला महबूब मारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो। नाज़मा नज़रूं खणी, नाज़मा नज़रूं खणी नाज़िक निहारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो त वञ, मेहरबानी भी न कई पर मुंह ॾेखारींदो। अखियुनि जी घूर निगाहुनि जी अणपूर ऐं आजिज़ जो इल्मु आहे इहो, तूं चूने तूं मचो वाता वराए। उहे माण्हू जेके हठ मकर में ज़िंदगी जी समूरी रांदि हाराए वेंदा आहिनि, दिलनि में जाइ वालारे न आहिनि सघंदा। दिलियूं मोकरियूं करियो, कुल काइनात समाजी न वञे त चइजो खणी दोस्तो, अखियुनि में थी वेह त वारे आऊं ढकियां, तोखे ॾिसे न ॾे नई पसां आऊं की ॿियो। परदेसी प्रिय जा पल पल पवन पूर, चिकन फट फिराक में नीह सदा नासूर, मुर्तज़ा मजबूर कयो मोहब्बत महबूबन जी, ए पिरी परदेस वारा प्यार जी भारत हुजई, अहद जी अंजाम जी इकरार जी भारत हुजई, ए
ए पिरी परदेस वारा जान मंजिल वो संदुई आहे जिया को जान जो जान मंजिल वो संदुई आहे जिया को जान जो दिल रुबाना में खुदा दार जी भारत हुजई ए पिरी परदेस वारा हम सरिया जी हम कहिड़ी माज़रो तूं माहिताब नाज़ परवर ॾींहं जे नादार जी भारत हुजई ए पिरी परदेस वारा मुर्तज़ा महबूब आ तो दर अची झोली झली मुर्तज़ा महबूब आ तो दर अची झोली झली मुंह जा सरदार हिन के नार जी भारत हुजई ए पिरी परदेस वारा यार जी भारत हुजई अहद जी अंजाम जी इकरार जी भारत हुजई ए पिरी परदेस वारा सुबह मेहरान प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां असांजा हीअ आवाज़ जेके रोज़ अव्हां जे कने पवनि था दोस्तो चवनि इहो बि था त लफ़्ज़नि जी अहमियत खे सम्झो ऐं गुफ़्तगू जी अहमियत खे सम्झो नसीहतनि हिदायतुनि जी हिन जहान जी अहिड़ी त आजियां थियणु घुरिजे ॼण कोई आयो हुजे उहो ई जंहिं लाइ चइजे त उहे अङण चुमा या अजीब चुमा दे
शहर न छॾे मिनत हू मने इहो अॼोको सुबह मेहरान कीअं लॻो राय ज़रूरु ॾिजो दोस्तो। असांजो ॾसपतो आहे इंचार्ज प्रोग्राम सुबह मेहरान मरफत स्टेशन डायरेक्टर पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग कॉरपोरेशन हैदराबाद। प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन चांटी, फ़नी सहकारी रईस अहमद ख़ानज़ादे ऐं पंहिंजे मेज़बान अमीन अरबाब खे ॾियो इजाज़त। साथ सलामत रहे। ओ मुझा पखी बड़ी देई नारी मान लो, मुझा पखी बड़ी देई नारी शादे जो आऊं घड़ी घड़ी वो थी साजा दे सजनी पल्ले पल्ले करे थी साजा मुझा पखी बड़ी देई नारी मान लो, मुझा पखी बड़ी देई नारी शादे जो अखन यार चाड़ियो, अखन यार चाड़ियो पानी